वो बयान तो करे तो मूं पंहिंजे उस्ताद अबू नुअमान मोहम्मद बिन फज़ल जे पिया नमाज़ पढ़ी। अबू नुअमान मोहम्मद बिन फज़ल चोटीअ जो इमाम मुहद्दिस आहे। किथों ॾिसां नमाज़ शुरू कयूं त रफ़लदैन कयूं, रुकू कयूं त पंहिंजा हथ मथे कयूं रफ़लदैन कयूं, रुकूअ खां मथो मथे कयूं तॾहिं बि रफ़लदैन कयूं। टिनि जॻहियुनि ते यानी रफ़लदैन नमाज़ जे शुरूअ में, रुकू करण महिल ऐं रुकूअ खां मथो मथे करण महिल टिनि जॻहियुनि ते रफ़लदैन कयूं। या रफ़लदैन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां साबित आहे। तो फौरन जीअं उस्ताद खे इहो अमल कंदे ॾिसनि था, फरमाईंदा साल तू मूं सुवाल कयो तो या रफ़लदैन छाजे लाइ कई आहे? फरमाईंदा त मूंखे पंहिंजे उस्ताद मोहम्मद बिन फज़ल जवाब ॾिनो, सल्लैतु ख़ल्फ़ हम्माद बिन ज़ैद। मूं मुहद्दिस इमाम फ़क़ीह हम्माद बिन ज़ैद रहमतुल्लाह अलैह जे पिया नमाज़ पढ़ी। उन नमाज़ पढ़ी शुरू में रफ़लदैन कयूं, रुकू करण महिल रफ़लदैन कयूं, रुकू मां मथो सऊं कयूं त रफ़लदैन कयूं। अल्हम्दुलिल्लाह जेके दोस्त सऊदी विया आहिनि उते अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन जेके उते जा अरब आहिनि उहे रफ़लदैन कनि था, बल्कि टेलीविज़न ते तव्हां नमाज़ूं अइम्मतुल हरमैन जूं ॾिसी सघो था, हू बि रफ़लदैन कंदा नमाज़ जे शुरू महिल, रुकू करण महिल ऐं रुकूअ खां मथो मथे करण महिल। हिन जे लाइ खोड़ सारी रिवायतुनि अलॻि तवील उनवान आहे। बहरहाल आउं मुख़्तसर जेका असुल वज़ाहत तव्हांजे साम्हूं बयानु करणु थो चाहियां त मोहम्मद बिन फज़ल चए थो हू पंहिंजे उस्ताद हम्माद बिन ज़ैद जे पिया नमाज़ पढ़ी हुन रफ़लदैन कई। जीअं उस्ताद खे रफ़लदैन कंदे ॾिठुमि, सलाम खां पोइ पुछियुमि छाजे लाइ रफ़लदैन कई? हम्माद बिन ज़ैद रहमतुल्लाह अलैह फरमायो, सल्लैतु ख़ल्फ़ अय्यूब अस्सिख्तियानी। मूं मुहद्दिस इमाम फ़क़ीह इमामुल असर अय्यूब सिख्तियानी रहमतुल्लाह अलैह जे पिया नमाज़ पढ़ी। उन नमाज़ शुरू कई, रफ़लदैन कई, रुकू कयो, रफ़लदैन कई, रुकूअ खां मथो मथे कयो, रफ़लदैन कई। मूं पंहिंजे उस्ताद अय्यूब सिख्तियानी खां पुछो, केरु थो चए? हम्माद बिन ज़ैद। ॾिसो सुवाल तहक़ीक़ है, उस्ताद अमल पियो करे, छाजे लाइ थो करे? असां वटि अखियूं बूटे अमल था कयूं, बाबा जीअं मौलाना साहिबु करे पियो ईअं करिणो आहे, न पुछिणो आहे मौलाना साहिब ही तो कमु कयो आहे, हिन जे लाइ हदीस में या क़ुरान में किथे आहे सबूत? त हम्माद बिन ज़ैद चए थो मूं अय्यूब सिख्तियानी खां पुछो छाजे लाइ रफ़लदैन कई? अय्यूब सिख्तियानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, सल्लैतु ख़ल्फ़ अता इब्न अबी रबाह। मूं मुहद्दिस इमाम ताबी वो शख्स जंहिं सहाबा इकराम से मुलाकात कई, अता बिन अबी रबाह रहमतुल्लाह अलैह जे पिया नमाज़ पढ़ी। नमाज़ शुरू कयूं, रफ़लदैन कयूं, रुकूअ में विया रफ़लदैन कयूं, रुकूअ खां मथो मथे कयूं, रफ़लदैन कयूं। अय्यूब सिख्तियानी चए थो जीअं उस्ताद खे ॾिठुमि, पुछमांसि सलाम खां पोइ छाजे लाइ रफ़लदैन कई? सो तहक़ीक़ छाजे लाइ रफ़लदैन कई? अता बिन अबी रबाह रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, सल्लैतु ख़ल्फ़ अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु। मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सहाबी हज़रत ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु जे फर्ज़ंद जनाब आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा जे भाणे जे सैयदना अमीरुल मोमिनीन अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु जे पिया नमाज़ पढ़ी। उन नमाज़ शुरू कई, रफ़लदैन कई, रुकू कयूं, रफ़लदैन कयूं, रुकूअ खां मथो मथे कयूं, रफ़लदैन कयूं। ताबी चए थो मूं सहाबीअ खां पुछो छाजे लाइ रफ़लदैन कई? तहक़ीक़ ॾिसो, सहाबा खां सुवाल कंदा हुआ ताबी, तो नमाज़ में रफ़लदैन कई आहे, जवाब ॾे छाजे लाइ? त सहाबी रसूल अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु छा थो फरमाए? चए थो सल्लैतु ख़ल्फ़ अबी बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु। मूं जनाबे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जे पोयां नमाज़ पढ़ी। नमाज़ शुरू कयूं, रफ़लदैन कयूं, रुकू कयूं, रफ़लदैन कयूं, रुकूअ मां मथो मुबारक मथे कयूं, रफ़लदैन कयूं।
सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह अन्हु फरमाइन था, अब्दुल्ला रजी अल्लाह अन्हु जो प्यारो नानो अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह अन्हु, अब्दुल्ला बिन जुबैर जो नानो आहे। अब्दुल्ला बिन जुबैर पंहिंजे ॾोहिटे खे सम्झाइनि था, अब्दुल्ला सल्लैतु खल्फ रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं इमाम कायनात मुहम्मदुर रसूलुल्लाह जे पिया नमाज़ पढ़ी आहे। पाण नमाज़ शुरू कयूं, रफ़लतैन कयूं, रुकूअ में विया रफ़लतैन कयूं, रुकूअ खां मथो मुबारक मथे कयूं, ओड़ी महिल रफ़लतैन कयूं। अल्लाहु अकबर। दोस्तो गौरो फिकिर कयो, हिन रिवायत मां ॿ अहम तरीन मसला मालूम थिया। जेके दोस्त चवंदा रफ़लतैन मनसूख आहे, उन्हनि वटि को बि सही दलील कोन्हे। चैलेंज आहे खुलम खुला, जेकर कंहिं भाउ वटि दलील मौजूद आहे अचे खणी अचे इंशाअल्लाह ताला। अहल हदीस जो अदना फर्ज़त हींअर ई उन हदीस जो उन रिवायत जो ज़ौक़ साबित कंदो। कंहिं बि सही सनत में तज़किरो कोन्हे त नबी अलैहिस्सलाम रफ़लतैन कई हुई ऐं पोइ रफ़लतैन छॾे ॾिनी। कंहिं बि सहाबीअ खां रफ़लतैन छॾणु साबित कोन्हे। इन दावा खे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जुज़ रफ़लतैन में ज़िक्र कयो आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जेका मनसूब आहे रिवायत, उहा सख़्त ज़ईफ़ रिवायत आहे। उनमें काफ़ी इल्लतूं आहिनि। बहरहाल इहो अलॻि तवील उनवान आहे। त सुभान अल्लाह, अबू बकर सिद्दीक रफ़लतैन करे पियो, उनजो शागिर्द केरु आहे? अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर। मनसूख हुई त अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु कॾहिं रफ़लतैन कोन करे। ही दलील हो दलील आहे जंहिं हर उहो माण्हू जेको इन रफ़लतैन जो इनकार थो करे, अल्लाह जो कसम उनखे लाजवाब बनाए छॾियो। इमाम बुखारी इमाम बैहक़ी रहमतुल्लाह ने रिवायत खे पंहिंजे किताब सुनन अल बैहक़ी जे अंदरि रफ़लतैन वारे उनवान में ज़िक्र कयो तफ़सीलन। त हिन रिवायत जे मथां गौर फ़िक्र कयो। सभु इमाम मुहद्दिस आहिनि, फ़क़ीह आहिनि। इमाम बैहक़ी जो उस्ताद केरा? मोहम्मद बिन अब्दुल्लाह सफ़ार, चोटी जो इमाम आहे, तहक़ीक़ कयो। उनजो उस्ताद केरा? मोहम्मद बिन इस्माइल अस्सुलमी, तहक़ीक़ कयो, चोटी जो मुहद्दिस आहे। उनजो उस्ताद केरा? अबू रहमान मोहम्मद बिन फज़ल, चोटी जो इमाम आहे, मुहद्दिस आहे, तहक़ीक़ कयो। उनजो उस्ताद केरा? हम्माद बिन ज़ैद आहे, चोटी जो इमाम आहे, मुहद्दिस आहे, तहक़ीक़ कयो। उनजो उस्ताद केरा? अयूब सिख्तियानी, चोटी जो इमाम आहे, मुहद्दिस आहे, तहक़ीक़ कयो। उनजो उस्ताद केरा? अता बिन अबी रबाह रहमतुल्लाह अलैह, चोटी जो मुहद्दिस आहे, इमाम आहे, तहक़ीक़ कयो। उनजो उस्ताद केरा? सैयदना अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर, सहाबी रसूल। उनजो उस्ताद केरा? जनाब अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु। जनाब अबू बकर सिद्दीक जो उस्ताद केरा? मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हर को पंहिंजे उस्ताद खां रफ़लतैन नक़ल थो करे ऐं चवे थो मूं पंहिंजे उस्ताद खे रफ़लतैन कंदे ॾिठो। नसक जा तमाम इहतिमाल बातिल थी विया। बे नंबर ते सहाबा इकराम जे ज़हन में, सहाबा इकराम खां अलावा सलफ़े सालीन ताबीन इकराम जे ज़हन में तहक़ीक़ जो जज़्बो हो। त हर मैदान में तहक़ीक़ हुजे, फ़िक़ही मसलो हुजे तॾहिं बि तहक़ीक़ी ज़हन तव्हांजो हुजे। सुवाल कयो, जेकर अक़ीदे जो मसलो आहे तॾहिं बि सुवाल कयो तव्हां, इंशाअल्लाह तव्हां नतीजे ते हक़ ते पहुची वेंदव। मसलन तौहीद जे हवाले सां, बिलख़ुसूस सुन्नत जे हवाले सां तफ़सीली तव्हां किताब ॿुधो। तौहीद जे हवाले सां चंद अहम तरीन गुज़ारिशूं तव्हांजे साम्हूं रखां ऐं पोइ अॼु तव्हांखे चंद अहम तरीन तहक़ीक़ी सुवाल ॾेई वेंदुसि। जेकॾहिं कंहिं भाउ वटि क़ुरान मुक़द्दस मौजूदु आहे, क़ुरान खोले हू पाण ॾिसी सघे थो। पहिरें नंबर ते सुवाल, मुश्किल कुशा हाजत रवा आलिमुल गैब कंहिंजी ज़ात आहे? अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात आहे। पर असां वटि नज़रिया मुख़्तलिफ़ है, असां वटि नज़रिया मुख़्तलिफ़ है। अचो हाणे क़ुरान मुक़द्दस खां पुछूं था ऐं सम्झूं था आलिमुल गैब कंहिंजी ज़ात आहे, मुश्किल कुशा कंहिंजी ज़ात आहे। ऐं गॾो गॾु क़ुरान खां इहो पुछूं था जेको ॿिए खे आलिमुल गैब ऐं मुश्किल कुशा सम्झे थो उहो छा थो करे। क़ुरान मुक़द्दस त एतिरे क़दुरु बयानु कयो आहे। अल्लाह ताला सूरतुल अहक़ाफ़ आयत नंबर 5 जे अंदरि इरशाद फरमाए थो, सूरतुल अहक़ाफ़ आयत नंबर 5, वमन अज़ल्लु मिम्मन यदउ मिन दुनिल्लाहि मन ला यस्तजीबु लहु इला यौमिल क़ियामह वहुम अन दुआइहिम गाफ़िलून।
अल्लाह फरमाए तो उन खां वॾो गुमराह केरु आहे? ही क़ुरान जा कर कंहिं भाउ वटि मोबाइल में क़ुरान मुक़दस आहे, खोले तर्जुमो ॾिसे, ऐं कंहिं बि आलिम जो तव्हां तर्जुमो ॾिसो, अहमद रज़ा ख़ान बरेलवी साहिब जो तर्जुमो ॾिसो, कंहिं बुज़ुर्ग जो तर्जुमो, तर्जुमे में इंशाअल्लाह को खलम कोन्हे, को खलल कोन्हे। अल्लाह फरमाए तो उन खां वॾो गुमराह केरु आहे जेको अल्लाह खां अलावा उन खे पुकारे, मल्ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामह, जेको क़यामत ताईं हुन खे जवाब नथो ॾेई सघे। वहुम अन दुआहिम गाफिलून, अल्लाह फरमाए तो हू हुन जी पुकार खां गाफिल आहे, हुनखे ख़बर कोन्हे त पुकारण वारो छा पियो पुकारे। ताजुब जी ॻाल्हि आहे, अॼु असां वटि मुस्लमान उन्हनि माण्हुनि खे पुकारनि पिया जेके दुनिया छॾे चुका आहिनि, क़बर जे अंदरि मदफून आहिनि। क़ुरान चए थो अल्लाह खां अलावा जेको पुकारे थो ॿियनि खे, वहुम अन दुआहिम गाफिलून, हुननि खे हुन जी पुकार जी का ख़बर ई कोन्हे, हू हुन जी पुकार खां गाफिल आहे। असां वटि त मोहलनि खे पुकारे पियो वञे, यार मोहल त परे जी ॻाल्हि आहे। क़ुरान एतिरी क़दुरु बयानु कयो आहे, जेकर हिकिड़ो वली निंड करे न, सुम्हे, तॾहिं बि वलीअ खे ख़बर कोन्हे त मथां छा पियो थिए, हुनखे को पतो कोन्हे केरु पियो पुकारे। क़ुरान इन शइ खे बयानु कयो आहे। सूरतुल कहफ जो तर्जुमो तव्हां पढ़ियो हूंदो। कहफ जी माना छा आहे सिंधीअ में? गार, गार, तज, तवज्जो मतलूब। कहफ जी माना छा आहे? गार। अल्लाह हिन सूरत जे अंदरि कुझु माण्हुनि जे वाक़े खे ज़िक्र कयो आहे जेके गार में लिखी विया, गार में लिखी विया। इन्नहुम फित्यतुन, अल्लाह फरमाए तो नौजवान हुआ, आमनु बिरब्बिहिम, सच्चा पक्का मोमिन, वज़िदनाहुम हुदा, हिदायत याफ्ता अल्लाह जा वली है। इहो है वली है जिन जी ज़मानत क़ुरान में आहे। असां वारा वली न जिन जो अतो पतो कोन्हे केरु पुरिला, उहे वली जिन जी ज़मानत क़ुरान में। अल्लाह उन्हनि खे गार में पहुचायो, गार में हली विया, उते गार में अल्लाह उन्हनि खे निंड ॾेई छॾी। क़ुरान तो चए त घणी निंड आई। सूरतुल कहफ तर्जुमे सां हिकिड़ो दफ़ो वाक़ियो हुयो, पढ़जो। फलबिथू फी कहफिहिम सलासमिअतिन सिनीन वज़दादू तिसा, अल्लाह फरमाए तो गार में उन्हनि खे 309 साल निंड आई। घणी निंड हुआ? 309 साल, वॾो अरसो आहे 309 साल। हाणे उथिया आहिनि, सुम्मा बअसनाहुम, अल्लाह ज़िंदा खे उथारियो निंड मां, निंड में आहे। तहसबुहुम ऐक़ाज़ वहुम रुक़ूद, अञा मौत कोन आयो आहे, सिर्फ़ निंड आई आहे। उथिया, उथी करे हिक ॿिए खां सुवाल पिया कनि, घणो सुतासीं? चवनि था लबिस्ना यौमन औ बअज़ यौम, असीं हिकु ॾींहुं या ॾींहं जूं कुझु घड़ियूं सुता आहियूं। इंतिहा थी वई, 309 साल सुता आहिनि। तव्हां ॿुधायो 309 सालनि में घणा सिज उभरिया हूंदा, घणा सिज लथा आहिनि, ज़मीन ते छा थियो? पर अल्लाह जे वलीअ खे इहा बि ख़बर कोन पई घणो टाइम गुज़रियो आहे। अरे तव्हां अंदाज़ो लॻो, ही त क़ुरान हक़ीक़त आहे, इख़्तिलाफ़ी ॻाल्हि कोन्हे। इंतिशार हो थो करे जेको क़ुरान खां हटी तव्हांखे कूड़ा गपोड़ा थो ॿुधाए। फलाणे बुज़ुर्ग हितां खां हीअं कंदो, हितां खां टुॿी हणंदो, सऊदी मां निकिरंदो, मके मां निकिरंदो। बाबा असांखे बि तो को आणे ॾेखारियो न, हींअर बि तो को बुज़ुर्ग हुजे, या सिर्फ़ु गपोड़ा हूंदा आहिनि, फलाणो जेको मरी वियो कंदो, को जहिड़ो बि त असांखे ॾेखारियो जेको असांखे करे ॾेखारे न। क़ुरान तो चए वली सुतल आहे 309 साल, इहा ख़बर कोन पई घणो सुतो आहियां। ॿियो वली, अल्लाह ताला सूरतुल बक़रा में हुनजे वाक़े खे ज़िक्र कयो आहे। उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आहे। औ कल्लज़ी मर्रा अला क़रियतिन व हिय ख़ावियतुन अला उरूशिहा, हिकु ॻोठ वठां गुज़रे थो, अल्लाह हुनखे उते निंड ॾेई छॾी। क़ुरान में तफ़सीली वाक़ियो मौजूदु आहे, मुख़्तसर। घणी निंड? फअमातहुल्लाहु मिअता, 100 साल। में चइबो आहे 100 खे। क़ुरान जा आसान अखर आहिनि, आम चइबो आहे साल खे। डिक्शनरी नेट ते सर्च करे वठिजो, मतिलबु वारी ॻाल्हि ते एतबार न हुजे। मिअतुन माना 100, आम माना साल। 100 साल अल्लाह निंड ॾेई छॾी। सुम्मा बअस, अल्लाह वरी हुनखे बेसत ॾिनी, माना ज़िंदगी ॾिनी, वरी अल्लाह उथारियो। सचो वली अथव। अल्लाह पुछो कम लबिस्त, उज़ैर घणो सुतो? 100 साल में घणा सिज उभरिया हूंदा, साल में घणा ॾींहं?
360 ॾींहं तकरीबन 360 ॾींहं साल में 100 सालन में घणा ॾींहं घणा सिज उभरिया घणा चंड लथा उभरिया अल्लाह पुछे तो घणो सुतो चए तो अल्लाह लबिस्तु यौमन औ बाज़ यौम अल्लाह आऊं ॾींहं या ॾींहं जो कुछ घणियो सुतो ही मुशाहिदो आहे जेको क़ुर बयान कयो आहे इहा बि ख़बर कोन पई घणो सुतो आहियां क़ुर तंहिंजे करे फरमायो न अल्लाह खां अलावा जिन खे पुकारीनि था उहे पुकार खां गाफ़िल आहिनि 100 साल सुतो पर इहा ख़बर कोन्हे घणो सुतो आहियां भला यार तव्हां चवंदो निंड त परतो आहे अकुल ते क़ुर ज़िंदा वलियुनि जा वाक़िया बयान कया आहिनि ज़िंदा वलियुनि जा ज़िंदा आहे परदे जे पिया छा पियो थिए ख़बर कोन्हे सब खां दुनिया जो ताक़तवर तरीन वली कहिड़ो आयो तव्हांखे ख़बर आहे आदम अलैहिस्सलाम खां वठी आख़िरी इंसान ताईं सब खां वधीक ताक़तवर वली कहिड़ो आहे सुलेमान अलैहिस्सलाम वहबली मुल्क ला यंबगी लिअहद उनखे जेका बादशाही मिली वरी क़यामत ताईं कंहिं कोन मिलंदी छा ताक़त वली सुलेमान रीह हवा ताबे हुकुम करे उत्तर जी हवा उत्तर जी हले हुकुम करे ॾखण जी हवा ॾखण जी हले ओलह जी ओभर जी ओए छा हुन जो तख़्त जहाज जी आरामदो दुनिया ते हींअर जहाज ठाहियो आहे न ऐं छा हुन जी स्पीड हुई तव्हां वारो इहे F16 हुनखे कोन थो पहुचे छा स्पीड वुदुहा शहर वरवाहुहा शहर सुबुह जे चंद घड़नि में महीने जो सफ़र शाम जे चंद घड़नि में महीने जो सफ़र एतिरी ताक़त एतिरो पावर जिन्न बदल व शयातीन कुल्ल बन्नाई व गव्वास सूरत साद में अल्लाह फरमाए थो अल्लाह जिननि खे हुनजे ताबे करे जो बदल हुआ बन्ना वॾा राज़ा जेके बिल्डिंगूं ठाहींदा गव्वास गोता हणी समुंडनि मां हीरा जवाहिर कढंदा हुआ आखरीन मुकर्रनीन फिल अस्फाद ज़ंजीरनि में बदल जिन्न उहा ताक़त पखियुनि जी ॿोली अल्लाह सेखारे छॾी एतिरे क़दुरु अल्लाह पावर ॾिनो ताक़त ॾिनी हिकिड़ी आयो आहे पखियुनि जो जाइज़ो थो वठे सूरत नमल तर्जुमो तव्हां हिकिड़ो दफ़ो पढ़जो मुसीबत आहे क़ुर सां असांजो तालुक़ आहे ई कोन न क़ुर पढ़ूं था न ॿुधूं था इन जे करे गुमराही अक़ीदे में इन जे करे शिरक जे अंदरि असीं बेअमली जे अंदरि मुब्तला आहियूं ख़ुदा रा अज़म कयो क़ुर खे सम्झी करे इंशाअल्लाह बार बार पढ़ंदा रहंदासीं कहिड़ी सूरत आहे सूरत नमल नमल जी माना किबड़ी कीड़ उन में कीड़ जो वाक़ियो बि आहे अॻिते अल्लाह ताला पखी जो वाक़ियो ज़िक्र कयो आहे हिकिड़ी अचे थो पखियुनि जो जाइज़ो वठे थो ॻोल्हींदे ॻोल्हींदे वत फ़क़द तैर पखियुनि जो जाइज़ो वठे पियो चए थो माली ला अरल हुदहुद अम कान मिनल गाइबीन छा मसलो आहे जो मूंखे हुदहुद पखी नज़र नथो अचे केॾां वियो आहे या गाइब आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे ख़बर कोन्हे केॾां वियो आहे माना आलिमुल ग़ैब अल्लाह जी ज़ात आहे क़ुर तो चए त फमकथ गैर भाई थोड़ी देर वेठो आहे हुदहुद पखी उॾामंदो अची लथो आहे अची करे चए थो सुलेमान क़ाबिले तवज्जो क़ुर जा अखर अहत बिमालम तुहित बि ही पखी पियो ॻाल्हाए असीं जेकर अहिड़ी ॻाल्हि कंदासीं चवंदा बाबा इहो वाह बि आहे इहो जवाबु न इहो वाह बि आहे ही पखी वाह बि आहे छा पखी तो ॻाल्हाए चए थो सुलेमान अहम तो अॼु उन ख़बर जो इहातो करे आयो आहियां उहा ख़बर तोखां ॿुधायां थो मालम तुहित बि जंहिंजे बारे में तोखे का बि मालूमात कोन्हे असीं जेकॾहिं चऊं परदे जे पिया छा पियो थिए बुज़ुर्ग खे ख़बर कोन्हे हमारा चवंदो बाबा गुस्ताख वाह बि आहे वलीअ खे मञे ई कोन थो क़ुर तो चए सुलेमान अलैहिस्सलाम के पखी को चए सुलेमान सभा में छा पियो थिए मुल्क में तोखे का ख़बर कोन्हे सुलेमान तो पुछे छा पियो थिए चए थो वञा ॾिसां हिकिड़ी औरत आहे जेका हुकुमरानी पई करे उनजे मथां छा था कनि वजतुहा व कौमहा यसजुदून लिशम्स मिन दूनिल्लाह ॾिसां औरत ऐं सॼी क़ौम अल्लाह खे छॾे करे सिज जे साम्हूं सजदो था कनि ही पखीअ जो अक़ीदो सुभान अल्लाह
पखीअ खे बि ख़बर आहे हिन जान जो ख़ालिक, हिन ज़ात जो ख़ालिक, हिन पेशानी जो ख़ालिक रब रहमान आहे। मोमिन जी पेशानी जे करे झुकंदी त अल्लाह जे साम्हूं झुकंदी। इहो पखीअ जो अक़ीदो आहे। अल्लाह यसजुदू लिल्लाह, पखी थो ॻाल्हाए ही रहमान जे साम्हूं छो नथा सजदो कनि, सिज जे साम्हूं सजदो था कनि। सिज त इंसान खां सघो आहे, मज़बूत तरीन अल्लाह जी मखलूक आहे। असां वटि त हजर खे सजदो, शजर खे, काठी खे सजदो, पत्थर खे सजदो, मिटीअ जे ढिक खे सजदो, पर पखीअ खे बि ख़बर आहे अल्लाह यसजुदू लिल्लाह। सुलेमान ॾिठमि त ही क़ौम वारा सज खे सजदो था कनि रब्बुल आलमीन खे छॾे करे, जेको अल्लाह ख़ालिक आहे, मालिक आहे, मुश्किल कुशा आहे, हाजत रवा आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जॾहिं ख़बर ॿुधे थो, चए थो हुदहुद खे मुख़ातिब थी, सनंज़ुर, असीं तहक़ीक़ कंदासीं त तूं सचो आहे या कूड़ो आहे। हाणे ॾिसो, अंदाज़ो कयो, अल्लाह जो वली आहे, सचो वली आहे न। सुलेमान अलैहिस्सलाम ॿुधायो बाबा आहे न, ऐं वध में ताक़त अल्लाह हुनखे ॾिनी, दुनिया जी ताक़त अल्लाह हुनखे ॾिनी, पर इहा ख़बर कोन्हे परदे जे पुयां ॿिए मुल्क में छा पियो थिए। असां वटि जेके बुज़ुर्ग दुनिया छॾे विया, को कूफे में आहे, को इराक में आहे, को मके में आहे, को मदीने में, हमरा पाकिस्तान मां थो सॾे। तव्हां अंदाज़ो कयो यार, अल्लाह जे वली हयाती आहे, ज़िंदा आहे, ख़बर कोन्हे ॿिए मुल्क में छा पियो थिए। ईसा अलैहिस्सलाम जो अल्लाह जो वली आया न, आया न। सूरत माइदा आख़िरी आयतूं तव्हां पढ़ी वठिजो तर्जुमे सां। खुदा रा अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे घुराए करे अल्लाह ख़बर आहे छा चवंदो, वइज़ क़ाल अल्लाहु या ईसा इब्न मरियम, ईसा इब्न मरियम हेॾां अचे। ईसा इब्न मरियम अची वियो अल्लाह जो गानो, अल्लाह ताला जे तरफ़ां ईसा इब्न मरियम खे ख़िताब आहे, अंत कुल्त लिन्नास इत्तखिज़ूनी व उम्मी इलाहैन मिन दूनिल्लाह। ईसा, छा तो दुनिया वारनि खे हुकुम ॾिनो त मूंखे ऐं मुंहिंजी अम्मा खे माबूद बनाए जो, मुश्किल कुशा बनाए जो, मूंखे ऐं मुंहिंजी अम्मा खे पुकारजो, उन जे साम्हूं सजदा कजो, रुकूअ कजो। ईसा अलैहिस्सलाम चए तो रब सुब्हानक, अल्लाह तो पाक आहे, मा यंबगी ली अन अकूल मा लैसा ली बिहक, रब मुझे लायक कोने त कीअं तो चई सघां त मुंहिंजी इबादत कजो। याद रखंजा, अल्लाह जे कंहिं बि वली ईअं कोन चयो मुंहिंजी इबादत कजो। पूरो क़ुरान पढ़ो, अहादीस जो मुतालो कयो, कंहिं वली कोन चयो त मुंहिंजी कबर ते सजदा कजो। हिकु बि दलील क़ुरान हदीस मां कोन मिलंदो। अल्लाह ताला फरमाए थो, जेके अल्लाह खां अलावा ॿियनि खे पुकारीनि था क़यामत ॾींहुं बेज़ार थींदा। जिन खे अल्लाह खां अलावा सच्चा वली आहे, अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु सच्चो वली आहे, हसन रज़ी अल्लाह अन्हु सच्चो वली आहे, हुसैन रज़ी अल्लाह अन्हु सच्चो वली आहे, ऐं जेके अल्लाह जा नबी आहिनि सच्चा वली आहिनि, उहो क़यामत ॾींहुं इन्हनि माण्हुनि खां बेज़ार थींदा। इहो क़ुरान में आहे। इनकार कंदा, अल्लाह सां हुकुम कोन ॾिनो। ईसा अलैहिस्सलाम बि इहो चवंदो, अल्लाह आऊं कीअं थो चई सघां, मां कुल्तु लहुम इल्ला मा क़द अमरतनी बिही, परवरदिगार पूरी ज़िंदगी इन्हनि खे हुकुम ॾिनमि। छा हुकुम ॾिनमि, अने बुदुल्लाह रब्बी व रब्बकुम, हमेशा रब्बुल आलमीन जी बंदगी कजो, जेको मुंहिंजो बि रब आहे, तव्हांजो बि रब आहे। अॻिते ईसा अलैहिस्सलाम छा थो चए, अल्लाह कुन्तु अलैहिम शहीदन मा दुमतु फीहिम, परवरदिगार जेसी ताईं हयाती हुयसि एसी ताईं गवाही ॾियां थो त कॾहिं मूं हुकुम कोन ॾिनो, बल्कि हुननि खे झलियुमि। फलम्मा तवफ़ैतनी, परवरदिगार जॾहिं तो आसमान ते मूंखे घुराए वरितो, कुंत अंत रकीब अलैहिम, बाद में उन्हनि छा कयो, तूं निगरान आहे, मूंखे का बि ख़बर कोन्हे। व अंत अल्लामुल ग़ुयूब, छो त रब्बुल आलमीन ग़ैब जो इल्मु तोखे आहे, मूंखे कोन्हे। ही छा आहे, क़ुरान आहे। मतां केरु चए त वाह बि आहे, बाबा पंहिंजी तरफ़ ठोके थो। सूरत माइदा जंहिं भाउ वटि मोबाइल में आहे न बाबा तर्जुमो, ॾिसी वठो, जेकॾहिं कंहिं भाउ खे शक आहे। चए तो अल्लाह जॾहिं तो आसमान ते मूंखे घुराए वरितो न, अहले सुन्नत जो नज़रियो आहे, ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ज़िंदा आसमान ते घुरायो, क़यामत खां पहिरें वरी लहंदा, इमाम महदी रहमतुल्लाह अलैह जे दौर में लहंदा।
चए तो अल्लाह जेस ताईं हयाती हुयमि एसी ताईं मूं हुकुम कोन ॾिनो फलम्मा तवफ़ैतनी कुंत अंत रक़ीब अलैहि व अंत अला कुल्लि शैइन शहीद। अल्लाह जॾहिं तो घुराए वरितो बाद में छा कयो तूं निगरान आहे तूं निगहबान आहे छो त हर शइ जे मथां तूं गवाह आहे व अंत अल्लामुल ग़ुयूब छो त अल्लाह ग़ैब जो इल्म तो वटि ज़िंदा अल्लाह जो वली ज़मीन ते ईसाई छा पिया कनि ख़बर कोन्हे इहो क़ुरान नज़रियो बयान कयो आहे पर्दे जे पिया छा पियो थिए ख़बर कोन्हे ॾिसो अल्लाह जो वली याकूब अलैहिस्सलाम वली आहे न वली आहे न बाबा वली आहे न ये असां वारा वली न जो पतो ही कोन्हे अतो ही कोन्हे ख़बर में ख़बर नाहे ख़ैर पूरी हाँ असीं हर बादशाह वलीअ जी इज़त एहतराम जा क़ाइल आहियूं हुनजी करामत जा बि क़ाइल आहियूं पर अल्लाह खां अलावा हुनखे पुकारण खे शिरक सम्झो था हिन शइ खे क़ुर बयानु कयो आहे छो त हू पुकार ॿुधनि ई कोन हुनखे ख़बर ई कोन्हे मा यमलिकून मिन क़ितमीर अल्लाह फरमाए थो खजीअ जे मथां जेको छिलको आहे न उन जा मालिक कोन्हे अल्लाह खां अलावा जिन खे तव्हां पुकारियो था इहो क़ुर बयानु कयो नज़रियो सूरह फातिर आयत नंबर 13 ऐं 14 तर्जुमो तव्हां पाण पढ़जो अल्लाह फरमाए थो इन तदूहुम ला यस्मऊ दुआकुम जेकॾहिं तव्हां पुकारींदो तव्हांजी पुकार खे ॿुधनि कोन था वलो समियो जेकॾहिं ॿुधी बि वठनि मस्तजाबू लकुम कॾहिं बि तव्हांखे जवाबु कोन ॾेई सघंदा क़बर मां इहो क़ुर बयानु कयो नज़रियो याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो वली आहे तफ़सील सां वाक़ियो क़ुर में सूरत यूसुफ में मौजूद आहे हिकु दफ़ो इन पूरे वाक़े खे पढ़ो बचड़ो गायब थी वियो पुट खूह में उछलिया आया अची करे कूड़ हणनि था बाबा हुनखे बगड़ खाई वियो बाबो परेशान त थियो आहे चए थो आहे हिननि जो को हथनि जो अमल लेकिन रब्बुल आलमीन मुंहिंजो मददगार आहे जेकॾहिं ख़बर हुजे सां त मुंहिंजो पुट मुंहिंजा बचड़ा खूह में उछलिया आया आहिनि त रोयां पंहिंजे बचे जे लाइ वञे कोन बचे खे कढी अचे आहे न बाबा छा कयूं पुट खे खूह में उछलिया आया आख़िरकार छा थियो अल्लाह ताला खूह मां कढी यूसुफ अलैहिस्सलाम खे पुट खे मिस्र जो बादशाह बनाए छॾियो होॾां पुट बादशाह पीउ पंहिंजे बचे जे लाइ रोए पियो केतिरो रोए पियो कुरान थो चए वबियज़त ऐनाहु मिनल हुज़न रोंदे रोंदे अखियुनि जी बीनाई ख़तम थी वई आहे रात ॾींहुं रोए पियो रड़े पियो आई दुआ आई पुकार आई इल्तिजा आहे या असफ अला यूसुफ है यूसुफ जो अफ़सोस घर वारा चवनि था ए याकूब हत्ता तकून हरदन औ तकून मिनल हालिकीन हिन दुख में तू पंहिंजे पाण खे हलाक करे छॾींदे मारे छॾींदे या पंहिंजे अकुल खे विञाए वेहंदे एतिरो दुख ऐं तकलीफ़ आहे जॾहिं त पुटु चाहे होॾा मिस्र जो बादशाह लॻो अंदाज़ो कयो यार चलो इहा त परते जी ॻाल्हि आहे भला हाणे मूं ॻाल्हियूं कयूं पहिरें नंबर ते वली सुम्हे ख़बर कोन्हे निंड में अकुल ते परदो आहे सुजाग ते विच में परदो आहे तॾहिं ख़बर कोन्हे इन खां टियों मरहलो अॻिते अचो परदो न हुजे साम्हूं शख़्स मौजूद आहे तॾहिं बि वलीअ खे ख़बर कोन थी पए केरु आहे छा आहे इन शइ खे बि क़ुर बयानु कयो आहे टियों मरहलो हयता का हदीस दैफ इब्राहिम अल मुकरमीन अल्लाह जनबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया वारनि खे इब्राहिम अलैहिस्सलाम जे इज्जत वारे मेहमाननि जी ख़बर ॾियो इज़ दख़लू अलैहि फ़क़ालू सलामा अची करे चवनि था अस्सलामु अलैकुम मेहमान जीअं सलाम करे पहुता इब्राहिम अलैहिस्सलाम मुलाक़ात करे वञे थो घर ओॾी महिल वञे थो घर में हिकिड़ो गाबो आहे उनखे ज़बह करे थो गोश्त तयारु करे फजा बेजन हनी भुॻल गोश्त खणी मेहमाननि जे साम्हूं रखे फकरबहु इलैहिम मेहमाननि जे साम्हूं गोश्त भुॻल पेश करे थो अची करे चए थो अला ताकुलून ए मुंहिंजा महिमानो हिन गोश्त खे खाओ हाणे महिमाननि जे साम्हूं गोश्त पियो हाणे ॾिसे पियो त महिमान चुप करे वेठा आहिनि गोश्त खाईंदा ई कोन पिया
परेशान थी मेहमान चुप कयो ठान गोश्त को ना खाइन ये कुरान में इलाही जगह ते वाक़ियो मौजूद है सूरत ज़ारियात में विया है इलाही जगह ते मौजूद है तव्हां पाण पढ़ी ॾिसो हाणे जॾहिं महिमान मौजूद आहिनि गोश्त खाइन कोन पिया इब्राहिम अलैहिस्सलाम डिॼी वियो परेशान थी वियो चए पियो ही महिमान आया आहिनि ज़ाहिर ॻाल्हि आहे मुंहिंजा सुञाणो कोन्हे ॻोठ जा कोन्हे इलाइक़े जा कोन्हे माना आया परे खां आहिनि मानी छो नथा खाइनि दिल में डप ऐं ख़ौफ़ महसूस थियो शायदि दुश्मन अलाए छा अल्लाहु अकबर परेशान थिए थो जॾहिं परेशान थिए थो उहे महिमान ॻाल्हाइनि था चवनि था इब्राहिम परेशान न थी अल्लाह जे तरफ़ां मोकिलियल असीं मलाइकऊं असीं खाइण पीअण खां पाक आहियूं अल्लाह जे मलाइकऊं असीं खाइण पीअण खां पाक आहियूं साम्हूं शख़्स मौजूद आहे शक्ल मटाए आयो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम सुञाणे कोन सघियो आहे साम्हूं मौजूद आहे अॼु असीं उन्हनि खे था पुकारियूं जेके 80 मण मिटीअ में पूरिया पिया आहिनि यार अंदाज़ो कयो हिन दुनिया जो वॾे में वॾो ई केरु आहे इमाम काइनात मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां वॾो वली को आहे बाबा आए को वॾो वली सूरत तौबा आयत नंबर 101 छा आयत याद कजो सूरत तौबा आयत नंबर 101 जेकर कंहिं वटि आहे सॉफ्टवेयर 360 उन में ॾिसे हींअर ई खोले इन के दलील के याद कयो बस सूरत तौबा आयत केड़ी 101 जेको वो दोस्त मिले चयो यार ने तर्जुमो ॿुधा दुनिया जो वॾे में वॾो वली मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे किताब छा किताब وممن حولكم من الأعراب منافقون ومن أهل المدينة مرضوا على النفاق इमाम कायनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे आस पास में मुनाफिक रहन था अल्लाह छा तो फरमाए मदीनो ऐं मदीने जे आस पास में मुनाफिक रहन था एतिरे क़दर जो नबी जे पिया नमाज़ पढ़ंदा हुआ नबी सां गॾु जंगिन में गॾु नमाज़न में गॾु अल्लाह जा नबी मुनाफिक रहन था ला तअलमुहुम ला जी माना चाहे भले जेको सऊदी वेंदो न उनखे ला जी माना चाहे न मत आऊं मारो तर्जुमो एतबार न अचे ला जी माना चाहे बाबा न अॻिते क़ुर छा थो चए मता केरु मूं ते पतो हाणे गुस्ताखी न दोस्तो ई न तर्जुमो तव्हां पाण पढ़जो क़ुर थो चए मुनाफ़िक आहिनि ला तअलमुहुम तअलम आसान अरबी जो खरा अल्लाह जो नबी तव्हांखे इल्मु कोन्हे त कहिड़ो मुनाफ़िक बाबा इंतिहा थी वई न बाक़ी केरु रहियो नबी जे पिया नमाज़ पढ़े दिल में निफाक़ आहे कुरान तो जे ला तअलमुहुम नबी आहिनि मुनाफिक मदीने में वमिन अहलिल मदीना मदीने में मरदू अलल निफाक ला तअलमुहुम हबीब तव्हां खे ख़बर कोन्हे नहनु नअलमु असीं आऊं तो ॼाणा असीं था इंतिहा थी वई न बाबा नबी अलैहिस्सलाम हयात आहिनि साम्हूं मुनाफ़िक आहे दिल में कूड़ आहे ठगी आहे ख़बर कोन्हे पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि कोन पियो कयां मुंहिंजा प्यारा भाइरो जेकॾहिं कंहिं मुंहिंजे भाउ खे एतिरा त क़ुर मुक़दस खणी अल्लाह जो कसम आहे को बि तर्जुमो हेॾा हुन मौलवी नाला गपोड़ा न फलाणो बुज़ुर्ग बाबा ईअं क़बर मां ईअं हथु कढी फलाणे जी मदद कई बाबा असांखे बि त ॾेखारियो न को करतूत तर्जुमो दुनिया मुशाहिदात ते कान छा थी बाबा तजुर्बात ॿ ॻाल्हियूं आहिनि या त असांखे क़ुर मां दलील ॾियो बुज़ुर्ग जेको क़बर में आहे ॿुधे थो मदद करे थो या त हदीस मां दलील न आहे त पोइ असांखे भला तजुर्बो को ॾेखारियो ऐं हिन जे लाइ वधीक हिकु आसान थो कयां तव्हांजे लाइ बहितरीन मिसाल छो त मिसाल सां ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे अदब सां हीअ मिसाल मुंहिंजो यादि कयो को मुंहिंजो भाउ मिले न अदब सां वो मिसाल चाहे हिन मिसाल खे विसारजो न जेको भाउ चए थो बाबा बुज़ुर्ग क़बर में जेको ॿुधे थो जेको दुनिया छॾे
असीं हुनखे चवंदासीं बाबा असीं तजुर्बो कंदासीं छा कंदासीं एतबार करण जे लाइ छा कंदासीं तजुर्बो तजुर्बे खे हर को मञंदो तजुर्बो छा कंदासीं तजुर्बो कीअं कंदासीं त हिकिड़ो खॾो खोटींदासीं छा कंदासीं बाबा खॾो खोटींदासीं जंहिंखे तव्हां मोतबर सम्झो था न बुज़ुर्ग आहे वली आहे पाकिस्तान इंडिया बांग्लादेश मदीनो मक्को सऊदी बगदाद अमेरिका चाइना फिलिपाइन दुनिया पूरी सर्च करे वॾे में वॾो सभिनी खां जंहिंखे तव्हां छो त असां वटि विलायत जे लाइ इहो शर्त कोन्हे जो उहो दुनिया में त भित जे पिया छा आहे ख़बर कोन्हे मरण खां पोइ हुनजो कनेक्शन तेज़ थी वञे ख़बर पए थी भला ऐं कंहिंजे ख़िलाफ़ हींअर ॻाल्हायां पियो जेको बुज़ुर्ग हिते मौजूदु कोन्हे पतो आहे वारी ज़ुबान बंदि करे पर हमारी माइक खे ख़राबु करे ताक़त अथसि भला चैलेंज आहे हुनखे बुज़ुर्ग खे वठी अचो जंहिंखे तव्हां बुज़ुर्ग था सम्झो तजुर्बो कंदासीं खॾो कोटींदासीं गुस्ताखी कोन्हे ॾिसो न अदब एतिराम सां अंदरि VIP खॾे में कालीन विछाईंदासीं रेशम जो पोइ साईंअ खे 10 मिंट जे लाइ खॾे में दाख़िल करे मथां 80 मण 70 मण मिटी भराए बंदि कंदासीं गुड़खो सोरा कोन छॾींदासीं ॻाल्हि आहे साहिबु मसलो सवलो आहे इख़्तिलाफ़ ख़तम थी वञे भला असां हिन ॻाल्हियुनि खे तव्हां नथा सम्झी सघो तजुर्बो करे असां ॾेखारियो असांजो अकुलु घटि आहे तजुर्बो ॾिसंदासीं पोइ मञंदासीं न बाबा पोइ मञंदा न जेकर करे हीउ मुंहिंजो चैलेंज आहे यादि कजो पर उन्हनि ताईं पहुचायो जेकॾहिं कंहिं वटि बुज़ुर्ग जी का करामत आहे तो वठी अचे इनशाला जिते तव्हां चओ उन सरज़मीन ते असीं पहुचंदासीं हू बि अचनि इनशाला पुलिस जी मौजूदगी में मोहबत सां मसइले खे हल करिणो आहे इंतिशार असीं चाहियूं कोन था मसइलो ख़तमु थिए न भला तव्हां असांखे लो करे छॾियो क़यामत ताईं गपोड़ा बा ठोकियो को ॾेखारियो त सही न असांखे करतूत 10 मिंटनि जे लाइ साईं खे पूरींदासीं ऐं 10 मिंटनि खां पोइ साईं खे कढंदासीं हा बाबा पहिरें नंबर ते साईं चवंदो बाबा आऊं त कोन मिलंदुसि भले तयारु कनि से वञनि कंहिं सां मिलनि बुज़ुर्ग सां जंहिंखे मोतबर में वञनि साईं बाबा वाह बि हिकिड़ो चैलेंज ॾेई विया न हिते अलाए हिकिड़ो सिदाबाद मां आयो मोलवी अब्दुल रज़ाक नालो हुउसि आहे नंढो शागिर्द आहे पर हुनखे ॻाल्हि सम्झ में कोन थी तूं बुज़ुर्ग अची ॻाल्हि सम्झा साईं तोते तजुर्बो थो करे 10 मिंटनि जे लाइ खॾो खोड़े तोखे पूरींदासीं ॻाल्हि साफ़ आहे न बाबा हिन में गुस्ताखी त कोन्हे न अंदरि VIP कालीन विछाईंदासीं नरम विहाणो साईं खे रखी ॾींदासीं पर असीं मथां सोरा कुड़को कोन छॾींदासीं शर्त हुयो आहे मथां गैस ऑक्सीजन वञे साईं त बुज़ुर्ग ऑक्सीजन अंदरि पाण ठाहे वठंदो बाबा औलाद ॾिए थो बचड़ा ॾिए थो त ऑक्सीजन कोन ठाहे सघंदो जेकॾहिं 10 मिंटनि खां पोइ साईं ज़िंदा निकिरी ॿुधायो त बाबा फलाणा फलाणा माण्हू मुंहिंजी क़बर ते हुआ मुंहिंजे मथां मौजूदु हुआ फलाणियूं फलाणियूं ॻाल्हियूं चयो आहे तूं सचो असीं पंहिंजे तरीक़े खे छॾींदासीं ॻाल्हि साफ़ आहे न बाबा भला खॾो भला मथां तव्हांखे डपु हुजे बाबा साईं मरी न पए इन खां सवलो वधीक आसान छो त असीं वधीक आसानी पैदा कयूं था साईंअ खे असीं सुई हणंदासीं इंजेक्शन हणंदा ऑपरेशन कंदा न मरीज़ जो पेट चीरण जे लाइ या मुख़्तलिफ़ ऑपरेशन थींदा आहिनि 10 कलाक 12 कलाक साईं खे सुम्ह कंदासीं इंजेक्शन 10 कलाकनि जे लाइ वधीक न बसि 10 कलाकनि खां पोइ साईं जॾहिं नशे मां उथंदो साईं खे पुछंदासीं साईं कहिड़ा कहिड़ा माण्हू आया आहिनि छा छा चई ॿुधा तूं पुतल वली हर वक़्तु आहे न या जेके विया उहे वली आहिनि अलाह जो कसम हक़ीक़त आहे दोस्तो अकुल शऊर ठाहियो ही जेके गपोड़ा ठहनि था न ही फलाणो हीअं कंदो जेरे कंहिंजा कोन्हे हू हिकिड़ो आहे मदनी टेबल थींदो आहे मौलाना इलियास कादरी अलाह हुनखे हिदायत ॾे असीं कंहिंजो नालो वधीक कोन था वठूं अलाह हुनखे हिदायत ॾे हाणे हुन खां करे सुवाल था कनि फलाणे सुवाल जो हू घर वारे खां पुछे थो ये क्या है फतवा रिज़ी में इसका जवाब क्या है हुनखे इहा ख़बर कोन्हे वरी मरण खां पोइ हुनखे सभु कुझु ख़बर पइजी वेंदी अंदाज़ो लॻायो यार वरी आज़माइश जो हिकिड़ो सुवालु हले थो त पर केतिरनि सुवालनि जे ज़रिए माण्हू सही जवाबु ताईं पहुचे थो बाक़ाइदे हुनजो TV प्रोग्राम थो हले साम्हूं वॾा वॾा बुज़ुर्ग वेठा आहिनि सभु 20-25 सुवालनि जा जवाब ॾियनि था पर सभु ग़लति था थियनि पर मरण खां पोइ चवंदा न बाबा साईं खे सभु कुझु ख़बर आहे तव्हां अंदाज़ो लॻायो हिन शइ खे सम्झो त सुवाल ई ज़हन ठाहियो जेको नज़रियो अचे बाबा ही किथे दलील आहे जंहिं माण्हू जो नज़रियो थियो अखीदो थियो इंसान कामयाबु ऐं कामयाबु उनखे इंशाअल्लाह हक़ सम्झ में अची वेंदो
गाल सवली है ना, आसान सिंधी ॻाल्हाए पियो। असांजी सिंधी थोरी मटेला, मां त तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न अचे। सम्झ में त अचे बि न? माशाअल्लाह, अल्लाह बरकत ॾे। तौहीद खे सम्झो, इंशाअल्लाह सभु कुझु सम्झ में अचे। तौहीद छा? मुश्किल कुझु अल्लाह हुआ, हाजत रवा अल्लाह हुआ। उन अल्लाह खे पुकारणो आहे जेको अल्लाह ॿुधे थो। जंहिंजे मथां यादि रखंदा, जंहिंजे मथां मुश्किल अचे, तकलीफ़ अचे, उहो मुश्किल कुझु नथो थी सघे। आहे या न? मुश्किलातूं आयूं कोन आयूं। दुनिया जो वॾे में वॾो वली केरु आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। केतिरियूं मुश्किलातूं आयूं तव्हां अंदाज़ो लॻायो। जंग ओद में ॾंड मुबारक शहीद थिया कोन थिया? आंगुर मुबारक ज़ख़्मी थी कोन थी? टे अल्लाह ताला बच्चा ॾिना, घणा? टे पुट, टई नंढे हूंदे विहालिया। तकलीफ़ आहे या न? तव्हां ॿुधायो। आख़िरकार आख़िरी बच्चो इब्राहिम जॾहिं वञे पियो, हदीस जा लफ़्ज़ आहिनि बुख़ारी जा, 17-18 महीने जो गुलाब आहे। छा उन ॿार जो हलणु हूंदो, छा ॻाल्हाइणो हूंदो, हू बहु शक्ल इमाम काइनात अलैहिस्सलाम सां मिलंदी हुई। फातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा जो मामा आहे, भाउ आहे। हसनैन करीमैन जो मामा आहे। सुभान अल्लाह, छा शान आहे, छा मान आहे। शाहबाज जिले में छा मोहबतूं हूंदियूं, तव्हां असीं अंदाज़ो कोन था लॻाए सघूं। पर रब जो फ़ैसिलो अचे थो, केरु टारण वारो कोन्हे। अल्लाह, दुआऊं बि हूंदियूं, इल्तिजाऊं बि हूंदियूं, पर न, रब बेपरवाह बादशाह आहे, जीअं वणेसि तीअं करे। अल्लाह खे पुछणो कोन्हे। अचानक ॿार खे सकरात शुरू थी। बुख़ारी जा अखर आहिनि, ॿार फथ के हथ पेर हणे, छड़ियूं हणे। नबी अलैहिस्सलाम जे अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा ॻड़ी आया, ॾाढ़ी मुबारक ॻोढ़नि सां भरिजी वई। पंहिंजे शहज़ादे खे फथ कंदे ॾिसनि पिया सकरात में, फरमाइनि पिया अल ऐनु तदमउ, इब्राहिम तुंहिंजी जुदाईअ में अखियुनि मां ॻोढ़ा था ॻड़नि। अॼु दिलि जे मथां दर्दनि जो जबल ॻरी पियो आहे। पंहिंजी ज़ुबान मां उहो अखर कोन ॻाल्हाईंदुसि जंहिंसां अल्लाह नाराज़ थी वञे। फत कंदे इब्राहिम जो रूह हबीब जे हथनि मां परवाज़ थी रब जी मुलाक़ात जे लाइ जन्नत में रवानो थी। सदमो आहे या न? चाचे हमज़ा जी शहादत सदमो आहे। इमाम काइनात अलैहिस्सलाम जी वफ़ात जी तकलीफ़ सदमो आहे। छा तकलीफ़ आहे, छा त तकलीफ़ आहे। अम्मा आयशा चए थी, अल्लाह जो कसम आहे, मुंहिंजे हबीब खे एॾी त तकलीफ़ हुई। अल्लाह जो कसम आहे, एॾी त तकलीफ़ हुई। जॾहिं निमाज़ जे लाइ बांग ईंदी, मुंहिंजो हबीब पंहिंजो साॼो हथ पंहिंजे प्यारे सौट शहज़ादे अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा जे कुल्ले ते रखंदा हुया। खाॿो हथ पंहिंजे चाचा अब्बास जे कुल्ले ते रखंदा हुया। एॾी त तकलीफ़, कदम खणण जी ताक़त कोन्हे। हबीब जा पेर ज़मीन ते गिलजंदा हुआ, पटा ठाहींदा हुआ। रहमान जे साम्हूं झुकण जे लाइ मुंहिंजो हबीब पहुचंदो हुयो। एतिरी तकलीफ़ फरमाए थी, ज़िंदगीअ जा आख़िरी लम्हा, आख़िरी सेकंड हबीब मुंहिंजे झोल में आरामी आहे। बार बार ज़ुबान ते अखर आहिनि, इन्न लिल मौति लसकरात, मौत जी सकरात ॾाढी सख़्त आहे। अल्लाहुम्मा अइन्नी अला सकरातिल मौत, अल्लाह मोहम्मद करीम जी हिन मौत जी सकरात में तू मदद फरमा। फरमाए थी, एतिरी त तकलीफ़ आहे, एतिरो त सदमो आहे। बार बार पंहिंजो हथ पाणी में विझनि पिया, पंहिंजे मथे खे आलो कनि पिया। अल्लाहु अकबर। अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा अचे थी, पंहिंजे बाबा जे जिस्म खे ॾिसे थी, पंहिंजे बाबा जे तकलीफ़ खे ॾिसे करे चए थी, वाह कुर्बा बि, मुंहिंजे बाबा खे केॾी न तकलीफ़ आहे, केॾो न सदमो आहे, केॾो न सूर आहे। पाण फरमाइनि था, प्यारी शहज़ादी, लैसा अला अभी के कुर्बम बादल यौम, अज खां पोइ तुंहिंजो बाबा मोहम्मद जे मथां का बि तकलीफ़ कोन ईंदी। ये ज़िंदगीअ जी आख़िरी तकलीफ़ आहे। अमर फरमाए थी, अल्लाह जो कसम आहे, मुंहिंजो हबीब मुंहिंजे झोल में आरामी आहे। तकलीफ़ सख़्त आहे। अचानक निगाहूं बुलंद कनि था, पंहिंजे आंगुर खे मथे कनि था, ज़ुबान मां अखर निकिता, अल्लाहुम्मा बिर्रफ़ीक़िल आला। गोया कि आख़िरी दफ़े मलकुल मौत पुछे थो, ए हबीब, दुनिया में रहना चाहो था या रब जी मुलाकात जे लाइ हलण था चाहियो? ज़ुबान मां अखर निकिता, अल्लाह दुनिया में न, तुंहिंजी मुलाकात जे लाइ हलण थो चाहियां। फरमाइनि था, हे लफ़्ज़ निकिता, निगाहूं झुकी वियो, हथ किरी पियो, मुंहिंजे हबीब जो रूह मुंहिंजे झोल में रहमान जी मुलाकात जे लाइ रवानो थी वियो।
एडो सदमो आ, एडो सूर आ, साहबा इकराम सभिनी जे मथां परेशानियूं आयूं। अमर फातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा रोंदे रोंदे चए थी, वाह अबता अजाब रब्बंदा, मुंहिंजा बाबा रब तोखे घुरायो तूं हलियो वियो, मुंहिंजा बाबा फिरदौस तुंहिंजी जॻह आ, पर तुंहिंजी शहज़ादी फातिमा तुंहिंजे लाइ ग़मगीन आ, परेशान आ। जंहिंजे मथां परेशानी अचे, दुख अचे, यादि रखो मुस्लमानो, जेको शहीद थी वञे, हसन भी शहीद आ, हुसैन भी शहीद आ, उहे ॿई शहज़ादा जिन जे बारे में इमाम कायनात अलैहिस्सलाम फरमाइनि था, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्ना। दुनिया वारो यादि रखंदा, मुंहिंजो हसन ऐं मुंहिंजो हुसैन मुंहिंजा गुल आहिनि ऐं जन्नती नौजवाननि जा क़यामत जे ॾींहुं मुंहिंजा सरदार हूंदा, पर ॿई शहीद थी विया। संदन बाबा सैयदना अली अल मुर्तज़ा शेर खुदा भी शहीद आ न बाबा। एक ही रमज़ान मल्हाइबी आहे न बाबा, माण्हू मल्हाइनि था। ॾही मुहर्रम ते केफ़ी दोस्त दुख जो इज़हार कंदा, छाजे लाइ? सैयदना हुसैन रज़ी अल्लाह अन्हु शहीद थी विया, मज़लूमाना अंदाज़ में शहीद थी विया। ओ ज़ालिमा, ओ फासिका, उनजे मथां अल्लाह जी लानत हुजे जंहिं सैयदना हुसैन खे शहीद कयो आहे। उनजे मथां अल्लाह जी लानत हुजे जंहिं हुसैन खे शहीद करण जो हुकुम ॾिनो आहे। उनजे मथां अल्लाह जी लानत हुजे जंहिं हुसैन जे शहादत जी ख़बर ॿुधी राज़ी थी वियो। इहो अहले हदीस जो नज़रियो आहे, यादि रखंदा। समझो पिया, हुसैन के शहीद करण वारो भी लानती आ, हुसैन के शहीद करण जो हुकुम ॾियण वारो भी लानती आ, हुसैन जी शहादत जी ख़बर ॿुधण वारो मनहूस जेको राज़ी थी वञे तो हुसैन शहीद थी वियो, ख़ुशि थी वञे, उन जे मथां अल्लाह जी लानत हुजे। इहो मुंहिंजे इमाम शेखुल इस्लाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैहि जो अक़ीदो आहे, जेको फतावा जे अंदरि मौजूद आहे। समझो पिया, असीं अल्हम्दुलिल्लाह अहले बैत सां वरी मोहबत था कयूं, पर असांजी मोहबत जो मायार इहो आहे जीअं अहले बैत कयो आहे ईअं करिणो आहे बसि। अहले बैत अल्लाह खां अलावा कॾहिं कंहिंजे साम्हूं कंधु कोन झुकायो आहे। असांजो नज़रियो आहे अल्लाह खां अलावा कंहिंजे साम्हूं कंधु नाहे झुकाइणो। अहले बैत अल्लाह खां अलावा मुश्किलात में कंहिंखे नाहे पुकारियो। असांजो नज़रियो आहे अल्लाह खां अलावा मुश्किलात में कंहिंखे नाहे पुकारिणो, छो त मुश्किल कुशा हाजत रवा अल्लाह जी ज़ात आहे, का बि ज़ात नथी बचाए सघे। समझो पिया ॻाल्हि? इहो अहले बैत जो नज़रियो, इन नज़रिए खे सम्झणो आहे। तो सैयदना हुसैन भी शहीद आ, हुननि जो बाबा सैयदना अली भी शहीद आ। उहो अली जंहिंजे बारे में पाण फरमाए, अली जंहिंजी तोसां मोहबत आहे उहो मोमिन आहे, जंहिं दिलि में तोसां नफ़रत आहे उहो मुनाफ़िक़। इहो असांजो अली जेको शहज़ादो आहे, बहादुर आहे, निमाज़ी आहे, दिलेर आहे, मोहिद आहे। उहा दिलेरी जॾहिं आयो हो न ख़ैबर जे मैदान में, अल्लाहु अकबर, हदीसनि जो मुतालो कयो, अहिड़ी बहादुरी अल्लाह कंहिंखे घुरणी, अहिड़ी शुजात अल्लाह कंहिंखे घुरणी। जॾहिं यहूदनि जो सरदार आयो मरहब, नारो हुई कद अलिमत ख़ैबरो अन्नी मरहबो शाकु सिलाहे बतल मुजर्रबो। जो तो दुनिया वारनि खे ख़बर आहे ऐं यहूदनि जो सरदार मरहब आहियां, असलो तेज़ीअ सां हलायां थो, जो जवान पहलवान आहियां, केरु आहे जेको मुस्लमान मां मुंहिंजो मुक़ाबिलो करे। या रिवायत मुंहिंजे किताब मुस्लिम में आहे, मतां केरु चए त अहले सुन्नत जे किताबनि में फ़ज़ाइल अहले बैत जे बारे में रिवायतूं कोन्हे, न किताब खण रिवायतूं भरियूं पयूं आहिनि, अलॻि उनवान तोखे मिलंदा फ़ज़ाइल अहले बैत जे बारे में। बराबरि जॾहिं नारो हणे थो, हिकिड़ो साहबी आहे आमिर बिन अकवा, सलमा बिन अकवा जो चाचो, एॾो दिलेरो हुई, सुलह हुदैबिया जे मौक़े ते 70 काफ़िरनि खे अकेलो पकड़े आयो। बुखारी में रिवायत आहे, चए थो सलमा मुंहिंजो चाचो आयो, नारे जो नारनि में जवाब ॾिए थो, कद अलिमत ख़ैबरो अन्नी आमिरो शाकु सिलाही बतल मुग़ामिरो। छो त दुनिया वारनि खे ख़बर आहे आउं बि अकवा जो पुटु आमिर आहियां, असलो तेज़ीअ सां हलाइण ॼाणा थो, पहलवान जवान आहियां, मदे मुक़ाबिल खे मारण ॼाणा थो। सलमा फरमाए थो मुंहिंजो चाचा हमिलो करे, मरहब पंहिंजे पाण खे पोइते हटायो, चाचा जी तलवार छोटी हुई, धक वापसि वरी आयो, चाचो पंहिंजे धक सां पंहिंजी टंग खे कटे वई। मुंहिंजो चाचा ज़मीन ते किरी पियो, रतु वहंदो रहियो, आख़िरकार मुंहिंजो चाचा शहीद थी वियो।
मरहब मथा बीठो तलवार छॾियो वरी साॻिया अखर कद अलिमत ख़ैबरो अन्नी मरहबो आऊं मरहब आहियां केरा मुसलमान मुक़ाबला सुभान अल्लाह हाणे फ़ख्र अहले बैत शहज़ादे अहले बैत अली जो मर्तबा शेर खुदा के जलालत जी वई आहे सुभान अल्लाह तलवार के मयान मां कभी ही शहजादो शीह मैदान में अचे तो लफ्ज़न में जवाब ॾे तो चए तो मरहब कद अलिमत खैबर अनल्लज़ी सम्मतनी उम्मी हैदरा कलैसिल गाबा कलीहिल मंजरा ऊफीहिम बिस्साई कैल संदरा चंथा दुनिया वारो ॿुधो आओ ओहो अली मुर्तज़ा या आओ जरे जायस मुंहिंजी अम्मा मुंहिंजो नालो हैदरे करार रखियो आओ जंग जो शीह आहियां जेको अलीअ सां मुक़ाबलो करे थो अली ओ शहज़ादो जवान आहे जेको शेर जो बदिलो सवा शेर सां ॾे थो पहिरें धक में अल्लाह अकबर सां वार करे मरहब जी सिसीअ खे धड़ खां धार थो करे इहो आहे शहज़ादो अली जंहिंखे आउं ॼाणो सुञाणा थो अस्सलाम वालेकुम टाइम काफ़ी थी वियो बस आखिरी मिनटन मिनटन में ॻाल्हि ख़त्म था कयूं तो बहरहाल मुश्किल कुशा कहिड़ा हाजत रवा कहिड़ा अल्लाह अल्लाह ताईं बरकत ॾे काफ़ी सफ़र साथी थकी पिया हूंदा आहिनि अल्लाह ताईं बरकत ॾे हिम्मत ॾे माशाअल्लाह ॿुधण में वॾो जज़्बो आहे बहरहाल
जो किसो पूरो के विवादासीं इन कला तस्मीर मोता ते थोरो ॻाल्हायो इन ते इन कला तस्मीर मोता ऐं हे असां वटि कुझु हज़रात अहिड़ा आहिनि जेके कुझु हज़रात अहिड़ा आहिनि जेके असांखे ॿोलनि को हवालो था वठी ॾींदी जीअं हाणे मां हे शइ नथे लॻी या इहो ॿुधायो जी तो बहरहाल सैयदना अली रज़ी अल्लाह जी शजाअत तव्हां ॿुधी बहादुरी ॿुधी असल मसलो इहो आहे त अल्लाह तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे इंशाअल्लाह अल्लाह चाहे त वरी मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं वरी असांखे सफ़र करिणो आहे सुबुह जो क्लास सुबुह सां अटेंड करिणो आहे इंशाअल्लाह ताला सॼो राति तक़रीबन सफ़र में गुज़रणी सॼी राति त सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जी शजाअत बहरहाल हिकु तवील उनवान आहे फ़ज़ाइल अहले बैत अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी त करे तफ़सीलन बयानु कंदासीं पर जेका असुल मूं ॻाल्हि बि बयानु कई जंहिंजे मथां मुश्किल अचे सैयदना अली रज़ी अल्लाह में शहीद थी विया 17-18 रमज़ान ते तक़रीबन मथे मुबारक में धकु लॻे थो पाण फजर नमाज़ ते आया पिए अब्दुर्रहमान बिन मुलजिम ख़ारजी अल्लाह ताला जो हुनजे मथां लानतूं हुजनि उहो लिखियो बीठो खंजर ज़हर वारो या तलवार मथे में हणे थो पाण रज़ी अल्लाह हुनखे धकु लॻे थो पाण हुन खां पोइ हिकु ॿ ॾींहं ज़िंदा रहिया आख़िरकार ज़ख़्मनि जा सूर वधी विया पाण पंहिंजे महबूब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पंहिंजे प्यारनि यारनि अबू बकर उमर उस्मान रज़ी अल्लाह अन्हुम जी मुलाक़ात जे लाइ हलिया विया तव्हां अंदाज़ो लॻायो दोस्तो जेको शहीद थी वञे ऐं सैयदना अली रज़ी अल्लाह जा कातिल लानती घणा आहिनि हिकिड़ो घणा आहिनि हिकिड़ो हुनजो नालो चए अब्दुर्रहमान में मुलजिम इख़्तिलाफ़ी ॻाल्हि कोन्हे इजमा कंहिंखां बि तव्हां पुछो जेको सुवाल अली रज़ी अल्लाह जा कातिल घणा आहिनि हिकिड़ो नालो चाहे अब्दुर्रहमान मुलजिम अल्लाह अकबर दोस्तो पोइ इंसान कमज़ोर आहे केरु बि हुजे हिकिड़ो हमिलो करे ऐं अली रज़ी अल्लाह में शहीद थी विया आहिनि ऐं मुंहिंजो भाउ चए थो न हुन वटि तमामु दुनिया जा इख़्तियार आहिनि छो न इख़्तिलाफ़ी ॻाल्हि कोन्हे अकुल खे इस्तेमालु कयो सम्झ खे इस्तेमालु कयो उहो मुश्किल कुशा कीअं आहे मुश्किल कुशा केरु आहे जंहिंजे मथां अॼु ताईं को मुश्किल आई आहे जंहिं को मारण वारो आहे जंहिंजे मथां मौत ईंदी का परेशानी आई आहे उहा कहिड़ी ज़ात आहे वॾी ज़ात आहे न अल्लाह जा वली आया विया हुननि जा ॿिया वारिस थिया अली रज़ी अल्लाह जो वारिस केरु थियो हसन हुसैन पुटड़ा हसन हुसैन जो औलाद वारिस थियो आहे या न उन्हनि जा वरी ॿिया वारिस थिया आख़िरकार सभु इंसान वेंदा ज़मीन जो वारिस केरु थींदो इन्ना नहनु नरिजुल अर्ज़ क़ुरान जो फरमाए अल्लाह फरमाए थो हिन ज़मीन जो वारिस हक़ीक़ी आहे अल्लाह थींदुसि अल्लाह जा वली आया ऐं वेंदा कुल्लु मन अलैहा फान आखिरकार सब हलिया वेंदा वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम अलहदीस जो मुश्किल कुशा रब्बुल आलमीन अल्लाह जी ज़ात आहे जेका बाक़ी रहंदी इन्ना नहनु नरिजुल अर्ज़ अल्लाह फरमाए थो ज़मीन जो वारिस आऊं सिर्फ़ अल्लाह इन नज़रे खे सम्झो जंहिं माण्हू नज़रे खे सम्झी वठो इंसान कामयाब ऐं कामरान आहे अल्लाह खां दुआ आहे हिन वार ते असांखे हलाए क़ुर जो फ़हम असांखे ॾे अज़म कयो इंशा अल्लाह ताला ॿ ॻाल्हियूं जेको मसइलो ईंदो सुवाल कंदासीं इंशा अल्लाह ताला पुछंदव मुझंदव कोन अब असांजी तक़रीर में का ॻाल्हि तव्हांखे नई लॻी जेका क़ुर हदीस मां न हुजे उहो बि भाउ ॿिन्ही तक़रीरुनि मां का हिकिड़ी ॻाल्हि पुछी सघे थो अहल हदीस हुजे या अहल हदीस न हुजे कोई इख़्तिलाफ़ कोन्हे ठीकु आहे तव्हां पुछी सघो था का ॻाल्हि अहिड़ी हुई जेका क़ुर हदीस जे ख़िलाफ़ हुजे त अल्हम्दुलिल्लाह ही अज़ीम मनहज आहे असांजो नज़रियो आहे क़ुर हदीस ते अमल कयो कामयाबु थी वेंदो इन में कामयाबी आहे अज़म कयो इंशाअल्लाह जेको मसइलो ईंदो सुवाल कंदासीं केरु बि हुजे सुवाल कंदो इंशाअल्लाह मुझंदो कोन मसलन तव्हांजो इमाम साहिबु आहे न भई सॼा जाड़ा थो करे छा थो करे कीअं कंदा आहिनि जाड़ा अल्लाह अकबर सजदे मां उथी वरी अल्लाह अकबर विच में कुझु कोन था पढ़नि न हाणे आसान ॻाल्हि आहे अॼोको सुवाल सुबुह जो फजर नमाज़ ते सुवाल करियां मौलाना साहिब खां मौलाना साहिब सही मुस्लिम में हदीस आहे त नबी अलैहिस्सलाम ॿिनि सजदनि जे विच में रब्बिक फिरली दुआ पढ़ंदा हुआ असां छो नथा पढ़ूं उहो दलील ॾेखार ॻाल्हि साफ़ आहे न
अहले सुन्नत सुन्नत जी पोइ लॻी कंदो त ही सुवाल कयो मसलन सऊदी में तव्हां ॾिठो इमाम हुकुम ॾींदो आहे बाबा सुतुल खलल विच में दूरी ख़तमु कयो पेर खे पेर सां मिलाए पियो हाणे सही बुखारी में तव्हां खोलींदो निमाज़ जो चैप्टर उनवान हुन बाक़ाइदे बाबा अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो नबी अलैहि दौर में असां हिकिड़ो माण्हू ॿिए सां कुल्लो ऐं पेर मिलाए बीहंदो ऐं पाण फरमायो जेको ॿिए मुस्लमान सां मिलंदो वसलहुल्लाह अल्लाह हुनखे पंहिंजी रहमत सां मिलाईंदो पर अॼु मुंहिंजा भाउर चवंदा बाबा ॿिए खां परे थियणो आहे इस्लाम जोड़े मिलाए सभु मुस्लमान मिली बीहनि मुंहिंजो भाउ चवंदो न परे इख़्तिलाफ़ करणो ई कोन्हे हले वञो बुज़ुर्ग वटि फजर ते सुवाल कयो देरि न आहे करणी न कमु हीउ जन्नत जहन्नम जो मसइलो आहे मौलवी जे पिया न आहे लॻणो सुभाणे सुवाल करिणो सुभाणे फ़ैसिलो करिणो आहे असां मुंहिंजो जेको हवालो ॾिनो आहे बुखारी शरीफ़ दोस्त में मौजूदु आहिनि हिते अल्हम्दुलिल्लाह साईं अब्दुल लतीफ़ साहिबु या ॿिया दोस्त अकबर भाई या ॿिया बि सलीम भाई ॿिया को दोस्त मौजूदु आहिनि तव्हां हिननि खां हींअर ई हदीस लिखाए वञिजो बुखारी वारी जंहिंमें पेर पेर सां मिलण जो हुकुम आहे बुखारी में आसान ॻाल्हि आहे वहिंवार न इख़्तिलाफ़ कोन्हे पंहिंजे मौलवी हदीस साईं अहले हदीस ने मूंखे हीअ हदीस ॾिनी आहे हाणे असीं भला पेर पेर खां परे था रखूं उहा हदीस मूंखे ॾेखारे ॻाल्हि सां वञे हदीस ॾेखारे वञे ठीकु आहे तोखे इजाज़त आहे तूं हनफी वञ सही आहे न बाबा हदीस ॾेखारे वञे तोखे इजाज़त आहे तूं हक़ ते तूं हनफी वञ जेकर हदीस न ॾेखारे त पोइ तोखे हदीस सही आहे न बाबा वधीक ॻाल्हि कोन्हे टिका मसला न रफ़ल जे 60 हदीसूं हुन पासे 70 हदीसूं हुन पासे चिक चिका हू चवंदो हू सही आहे हू सही आहे घणा मसला न ॿ नंढा मिसाल तव्हांखे ॾियमि हिकु ॿिनि सजदनि जे विच में ॿिटा सजदा थो करी मौलाना साहिब जो ॾेखार नबी अलैहिस्सलाम ॿिनि सजदनि जे विच में वेहंदा हुआ दुआ पढ़ंदा हुआ हदीस लिखाए वञो अरबीअ वारी वरी तर्जुमो लिखाए वञो हदीस न पर मौलाना साहिब हीअ हदीस आहे चवंदो आहे वरी हू ठोकींदो बाबा न तूं पंहिंजो सही मुस्लिम खोलियो न में ॾिस मतां अचे न हुन वारे मुस्लिम न मुस्लिम बुखारी जो तव्हांखे ॿुधायो दुनिया में हिकिड़ो आहे ॿ कोन्हे हिकिड़ो अथव ॿ आहिनि ई कोन्हे हुननि वारे बुखारी जेको साॻियो नंबर तव्हांखे लिखी ॾींदा दोस्त हुन चई चयो साईं तारे वक़्त में भला आसान ॻाल्हि वधीक तव्हां सुबुह जो वञिजो चयो साईं पंहिंजी मस्जिद में बुखारी आहे साईं हदीस लिखाए यार हीअ हदीस मूंखे ॾेखार हूअं मौलवी तूं सम्झी वेंदो हीअ हदीस मूंखे ॾेखार मौलवी हदीस कोन्हे हीअ हदीस राति मौलवी साहिबु ॿुधाई हिन में त साहिब आहे पेर पेर सां मिलाए बीहंदा कुलो कुलो सां मिलाए बीहंदा हुआ साईं भला पाण परे परे था बीहूं उहा हदीस मूंखे ॾेखार ठीकु आहे आसान ॻाल्हि आहे न ॾेखारे वियो तूं हनफी अथई हक़ अथई बसि इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि आई कोन मोहबत जी ॻाल्हि आहे बसि इंतिशार आहे ई कोन अचो सुनत न अचो हदीस न इख़्तिलाफ़ ख़तमु ॿियो मसइलो ॿिनि सजदनि जे विच में दुआ रबिक फिरली साईं तव्हां जड़ा सजदा ॿिटा सजदा टड़क टड़क लॻायो अथई दलील नबी अलैहिस्सलाम वेहंदा हुआ दुआ पढ़ंदा हुआ तो वटि कहिड़ो दलील आहे त नबी अलैहिस्सलाम करे दुआ कोन पढ़ी उहा हदीस ॾेखार भला ॿ मसइला यादि कर इंशाअल्लाह मसइलो ख़तमु ऐं आख़िरी ॻाल्हि रोज़ाने इंशाअल्लाह ताला क़ुर मजीद जा हिकिड़ो या 2 सफ़ा तर्जुमे सां पढ़ंदा पढ़ंदव न भाउ इंशाअल्लाह ताला क़ुर जा 2 सफ़ा पढ़ो रोज़ाना 2 सफ़ा घटि में घटि तर्जुमे सां तव्हां पढ़ो गौरो फिक्र कयो क़ुर छा पियो चए न पंहिंजा वाक़िया पूरो क़ुर पूरी वही दलील आहे त इल्म ग़ैब सिर्फ़ अल्लाह वटि आहे नबी अलैहिस्सलाम 40 सालनि ताईं इहो क़ुर खे ॿुधायो क़ुर तो चए मां कोन त तअलम अंत वला क़ौमक अल्लाह जे नबी हिन क़ुर जे बारे में पहिरीं न तोखे ख़बर हुई न तुंहिंजे क़ौम खे ख़बर हुई तोखे सॼी ख़बर पइजी वेंदी इंशाअल्लाह क़ुर 2 सफ़ा रोज़ाने पढ़ जेकर कंहिंखे पढ़णु नथो अचे मोबाइल फ़ोन में पूरो क़ुर विझराए रोज़ाने 5 मिंट तव्हां तर्जुमे सां ॿुधो बसि इख़्तिलाफ़ कोन्हे इंशाअल्लाह ताला ऐं बुखारी शरीफ़ जो रोज़ाने 1-2 हदीस पढ़ो ऐं मुस्लिम शरीफ़ जो 1 हदीस रोज़ाने पढ़ो इस्लाम 360 सॉफ्टवेयर आहे तव्हां लोड करे वठो उहो पढ़ो किताब सलाद पहिरें निमाज़ वारो उनवान पढ़णो आहे उनखे पूरो बुखारी मां पढ़णो आहे पोइ मुस्लिम मां पढ़णो आहे इंशाअल्लाह हक़ सम्झ में अची वेंदो घणनि ॻाल्हियुनि जी ज़रूरत कोन्हे जीअं दुनिया जे मसइले में असीं होशियारु आहियूं दीन जे मसइले में होशियारु थियणो पवंदो दुनिया में 10,000 जी मोबाइल थो वठी न 3 अमरा गॾु खणी वेंदो ई बाबा दॿो आहे चार्जर आहे फलाणो 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 छा 10,000 जो भला नुक़सानु थो थिए बाक़ी निमाज़ अखियूं बूटे जीअं बाबा पढ़े थो दॿे रखणो आहे जीअं मुला थो पढ़े हलणो आहे न बाबा होशियारी कर दुनिया में मसइलनि में जीअं होशियारु आहीं आख़िरत जे मसइले में होशियारु थी अल्लाह ताला असांखे जन्नत जी वाट ते हलाए जन्नत जो वारिस बनाए जेकॾहिं कंहिं भाउ खे